सकरण सदारती एवॉर्ड याफ्ता सिंध सकावत फॉर्म इस्लामाबाद जे सदर अनवर जाम कीरियो खे संदसि सकाफ़ती ख़िदमतूं करण ते सकरण प्रेस क्लब में मंजता ॾिनी वई, जिते खेसि अजरकुनि लुंगीन ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया विया। मंजता तक़रीब खे शहरी इतिहाद जे सदर सैयद एहसान शाह, पेटे अलफ जे अॻूणे सदर ग़ुलाम नबी कीरियो, सकरण प्रेस क्लब जे अॻूणे सदर काज़ी जावेद सनाई ऐं कामरेड कुर्बान कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त अनवर जाम कीरियो सिंधी सकाफ़त जी सूंह आहे। सिंधी सकाफ़त जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ते ख़िदमतूं सर अंजाम ॾियण ऐं ख़ासि करे इस्लामाबाद में प्रोग्राम करे सिंध जी हज़ारें साल पुराणी तहज़ीब खे ॿीहर वागधड़ीन समेत अपर क्लास ताईं पहुचाइण में संदसि अहम किरदारु रहियो आहे। उन वधीक चए त इहो ई सबबु आहे जो अनवर जाम कीरियो खे हिन महिल ताईं सदारती एवॉर्ड समेत 50 खां वधीक एवॉर्ड मिली चुका आहिनि, छोकी असीं सिंध ऐं ख़ासि करे सकरण वासियुनि लाइ एज़ाज़ सम्झूं था। जंहिं ते साहिब महफ़िल अनवर जाम कीरियो ॻाल्हाईंदे चयो त मां शुक्रगुज़ार आहियां सकरण प्रेस क्लब जो, जिन मोहबतूं ॾिनियूं, ख़ासि नवाज़िशूं भाउ सैफल कीरियो जूं, जंहिं मोहबती मेड़े मुलाक़ात जो शर्फ़ हासिलु करायो। हुनजो त कोशिशि कंदो आहियां त ॿियनि कान जीअं जंहिं में दिली सुकून महसूस कंदो आहियां। उनखां अलावा प्रोग्राम जे मेज़बान सैफल कीरियो आयल महिमान खे आचाणो पेश करे प्रोग्राम जो मक़सदु ॿुधायो। मंजता तक़रीब में रज़ा मोहम्मद सियाल, मीर मोहम्मद कीरियो, शमशाद मल्हा, मोहम्मद मुबीन कीरियो, ज़ीशान सुमरो, अली बहार मल्हा, एजाज़ बुरड़ो, राजकुमार ओड ऐं कुर्बान चौहान समेत संदसि दोस्तनि ऐं अज़ीज़नि शिरकत कई, जिन अनवर जाम कीरियो खे जनम ॾींहं जी मुबारकूं ॾिनियूं ऐं संदसि ख़िदमतुनि खे सराहियो। आख़िर में अनवर जाम जे जनम ॾींहं जे हवाले सां केक पिणु काटियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।